नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा हंडाणी प्रेस क्लब जे सहाफ़िन पारां नए साल जी आमद जे पहिरें ॾींहं ते साल जी शुरूआत जो केक काटे मुल्क जी सलामती, अमन बहाल ऐं मोहब्बत भाईचारे लाइ दुआ घुरी हुई। इन मौक़े ते सहाफ़ी मलूक शर, सतार शर, एम यासीन जावरी, गुलाम शबीर, ज़फ़र, असगर दस्ती, परवेज़ भट्टी, अलाडिनो दस्ती, मोहम्मद मिठल, मोहम्मद ज़हूर ऐं ॿिनि चयो त असां सहाफ़िन खे अॼु अहिड़ो वाइदो करणो पवंदो त असीं समूरे सहाफ़िन खे हिक ॿिए जा पेर कढण बजाए गॾिजी आवाम जा मसला आला ऐवान ताईं पहुचाईंदासीं ऐं असांखे नए साल में इलाइक़े जे स्कूलनि, इस्पताल, सिहत, डेरेज सिस्टम, वॾेरनि जे ज़ुल्म, बाअसर जी गुंडागर्दी ऐं वर्दी पोश एहलकारनि जी दहशतगर्दी ख़िलाफ़ लिखणो आहे। इन्हनि चयो त असांखे मज़लूम ऐं ग़रीब माण्हुनि जो साथ ॾियणो पवंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।